अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक़्तु असां मदी जी वेझो ॻोठ जिंदोदेरो में असांजो हिते सियासी समाजी ऐं मज़हबी अॻुवान आहे मौलाना सदरुद्दीन भुट्टो साहिबु, उन्हनि जी रहाइशगाह ते मौजूदु आहियूं। अचो त साईं तव्हां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, अॼुकल्ह जे दौर में जेको ॾिसूं था पिया त दीनदारी जो अंसर बि काफ़ी नज़र अचे थो। मसाजिद में वञूं था त दीनदार तबिको बि नज़र अचे थो, पर साॻियो माण्हू जेको दीनदार तबिको मस्जिदनि मां उथी करे जॾहिं दफ़्तरनि में वेहे थो त उते उनजी परफॉर्मेंस माना उहा दीनदाराना नज़र नथी अचे। या जेकी माण्हू दीनदार आहिनि उहे हिकिड़ो रोल मॉडल आहिनि आवाम जे लाइ, आम माण्हुनि जे लाइ, त उहे जेके आहिनि मुआशरती मसाइल में प्रैक्टिकल लाइफ में बि उन्हनि में तमामु घणियूं ख़ामियूं नज़र अचनि थियूं। जेकॾहिं उन्हनि जी का गवर्नमेंट जी का ड्यूटियूं आहिनि त उहे ड्यूटियूं सही नथा कनि, या उते माना वेही पघारूं खणनि था त उते इंसाफ़ कोन था कनि। त आख़िर असांजे मुआशिरे में जेका तब्दीली जी उमेदु आहे उन्हनि मां, उहा आख़िर छाजे करे नज़र नथी अचे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुआशिरे में जेके बुरायूं आहिनि उहे एतिरे वधी वियूं आहिनि जो जेके दीनदार माण्हू आहिनि उहे बि उन बुराइनि खां बची नथा सघनि। एतिरो मुआशिरो मतिलबु तमामु ख़राबु थी वियो आहे। माली लिहाज़ सां मुश्किलातुनि जी परेशानियूं आहिनि, या जेके दीनी लिहाज़ सां कंहिं ॻाल्हि ते अमल नथा करे सघनि। निमाज़ सिर्फ़ु रस्म बनी चुकी आहे। उनजो जेको निमाज़ जो जेको असुलु तस्वर आहे न, उन तस्वर असां ख़ाली आहियूं। बसि रस्म निमाज़ पढ़ूं था, जेका साम्हूं आई त पढ़ंदासीं। ऐं अहिड़े तरीक़े सां मदरसा जेके बि इदारा आहिनि, सभु इदारा पंहिंजी पंहिंजी जॻह ते ऐं दीनी लिहाज़ सां ज़ाहिर में त हिकिड़ी दीनदारी आहे नक्शो, पर असुली अमली लिहाज़ सां उहो उन ते अमल कोन थो थी सघे। जेसिताईं मुआशिरे में तब्दीली न ईंदी तेसिताईं कोई बि अमल न थी सघंदो। माना जेके तबलीगूं आहिनि, तक़रीरूं आहिनि, जलसा आहिनि, ख़िताबात 24 कलाक आहिनि, जेके मज़हबी रसूमात आहिनि उहे बि वॾे तम तराक ऐं अरूज सां आहिनि। जे उन खां डबल ते त असां में बनमबरी बि माना अञा आहे, रोज़ी रोशन वांगुरु आहे, किथे बि हिकु नंबर नज़र नथो अचे। माना कंहिं ॿा मिलावट आहे, कूड़ आहे, बदउनवानी आहे, माना हर क़िस्म जी शइ, ॾाढो माना माहौल ऐं सिस्टम त हिकिड़ो परेशान करे छॾियो आहे। आख़िर का तब्दीली का नज़र अचे थी अव्हांखे कोन? आख़िर कीअं ईंदी? ॻाल्हि ॾाढी सम्झ में घटि थी अचे। छो अलाह जो क़ुरान में फरमाए थो, इन अल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम। जेसिताईं तव्हां पंहिंजे अंदर में तब्दीली न आणींदो तेसिताईं ॿाहिरां तब्दीली न ईंदी। असुलु मसइलो आहे, जेकॾहिं असां मुस्लमान पंहिंजे अंदर में तब्दीली आणियूं त अल्लाह साईं ॿाहिरां तब्दीली आणींदो, पर असांजे अंदर में तब्दीली आणियूं कोन था। ॿी जॻह ते अलाह साईं फरमाए थो, ज़हरल फ़साद फ़िल बर वल बहर बिमा कसबत ऐदी नास। बर ऐं बर ऐं फ़साद बर्पा आहे तव्हांजे बुरनि अमलनि जे करे। हीउ जेको फ़साद आहे हर जॻह ते, हीअ बेबरकती आहे, नाइंसाफ़ी आहे, महांगाई आहे, ज़ुल्म आहे, रिश्वत आहे, ऐं हर क़िस्म जी जेका बुराई आहे सिर्फ़ु इन जे करे आहे जो असां अलाह जे दीन खे छॾे ॾिनो आहे, असां क़ुर खे छॾे ॾिनो आहे, नबी साईं जी सुनत खे छॾे ॾिनो आहे, जंहिंजे करे असां परेशान आहियूं। हाणे जेकॾहिं असां मोटंदासीं क़ुर ॾे त वरी अलाह साईं तब्दीली आणींदो, पर शर्त इहा आहे त असां अलाह जी तरफ़ मोटूं। अच्छा साईं सदरी साहिबु, तव्हांजी बि उमिरि ख़ासी आहे, मुंहिंजी बि माशाअल्लाह उमिरि ख़ासी आहे। हिन वक़्तु 46-47 साल त उमिरि हूंदी। ख़ैर असां त नौजवान तबिको जेको अॻे हुयो, जंहिं माना ट्रैक ते हले पियो, त उन हिसाब सां माना कुझु बिगाड़ जा चांसिस घटि हुया, ऐं महसूसु ईअं पियो थिए त न नौजवान तबिको सही माना रस्ते ते अची वेंदो ऐं कुझु इम्कानात हुया। अॼुकल्ह जो नौजवान माना जेको आहे असांखे त ॾाढो माना मायूस करे छॾियो आहे। उहो ॾाढो माना छुड़वाग नज़र अचे थो, उनजी का तरबियत नज़र नथी अचे, न उनजे ढंग में, न उनजे रंग में, न उनजे ॻाल्हाइण में, न उनजे उथण वेहण में। त आख़िर असांजे नौजवाननि खे थी छा वियो आहे? आख़िर कमी किथे आहे? असुलु मसइलो इहो आहे त हिन वक़्तु जेका बिगाड़ आहे, जेके ग़ैर मुस्लिम ताक़तूं आहिनि, उन्हनि जूं जेके साज़िशूं आहिनि उहे पंहिंजे साज़िशुनि में अक्सर कामयाबु थी विया। पहिरियों टेलीविज़न आई, वरी जेके हीअ पंहिंजो मुख़्तलिफ़ चैनल आया, वरी इन खां पोइ हाणे मोबाइल आई आहे। मोबाइल त एॾो ज़ुल्म करे छॾियो आहे जो घर घर में ॼणो आसानीअ सां बेहयाई जो बदइख़लाक़ी बुछड़ाई जो कमु करे सघिजे थो। इन बुराईअ ख़ासि करे मोबाइल सिस्टम ऐं असांखे एॾो बेहा करे छॾियो आहे असांजे नौजवाननि खे, जो हर हिकु नौजवान खे घर में भलिजा मानी न हुजे, अटो न हुजे, पर मोबाइल ज़रूरी आहे। मोबाइल बि इहा जेका वॾी नई मोबाइल आहे इहा हुजे छाजे करे जो इन ते हर फिल्म ॾिसी सघूं था, हर कंहिं सां राब्ता क़ाइमु करे सघूं था। त इन मोबाइल जे करे ऐं ॿियूं बि जेके बुरायूं आहिनि, इन बुरायुनि जे करे असांजो नौजवान नस्ल तमामु अॻिते वधी वियो आहे बुराई में। हालांकि जेकॾहिं इन खे सुठे नमूने सां पेश कनि त इन में सुठियूं ॻाल्हियूं बि आहिनि, पर उनखे असां इस्तेमालु नथा कयूं
असां बुरनि ॻाल्हियुनि खे इस्तेमालु कयूं था। इन मोबाइल जे करे असांजे नौजवान असांजे पंहिंजे वॾनि जे कंट्रोल खां निकिरी वियो आहे ऐं बेहयाई आम थी पई आहे, आसान थी पई आहे। अच्छा सदरी साहब, माना जेतोणीकि मोबाइल जेका आहे अॼु सॼी दुनिया सिमटी माना जेको आहे उन मोबाइल में अची वई आहे, त आख़िर इंसानु माना जेको आहे हिन में बेसुठियूं शयूं बि आहिनि, उनखे छॾे करे ऐं जेके ख़राबु शयूं आहिनि उन्हनि में छो थो वक़ वठिजी वञे? आख़िर उन में कहिड़ी शइ आहे? इहा ई त ॻाल्हि आहे जो अलाह तबारक तआला क़ुर में बि इहा ॻाल्हि बयानु फरमाई आहे न, ऐं त शैतान तव्हांजो दुश्मन आहे। शैतान इंसान खे उकसाए थो उन बुराई जी तरफ़, नेकी तरफ़ नथो कहे, बुराई तरफ़ कहे थो। तंहिंजे करे बुरी ॻाल्हि थोरी बि माण्हू उनखे जल्दी उन हले थो वञे, पर नेकी वारी ॻाल्हि आहे उन ॾे माण्हू खे अलाए छो हलण ते ॾाढो ॾुखियो थो नज़र अचे। माना पंहिंजो पाण ते ज़ब्त करिणो पए थो, पंहिंजे पाण खे कंट्रोल करिणो पए थो। त अलाह तबारक व तआला असांजे लाइ जेका क़ुर पाक में हिदायत नाल फरमाई आहे न, उन क़ुर पाक सां असांजो तालुक़ु न आहे। हाणे ॾिसो रूहानी ग़िज़ा आहे अलाह जो क़ुर, उनखे जेकॾहिं असां महीनो न पढ़ंदासीं त असांजे अंदरि उहा रूहानियत किथां पैदा थींदी? महीननि जो महीनो उनखे ॾिसंदासीं न, उन ते अमल न कंदासीं त असांजे अंदरि त उहा शैतानी इस्तेमालु थी वञे। तंहिंजे करे वाहिद सबबु इहो ई आहे हर तरह सां असां जेसिताईं क़ुर सां पंहिंजो तालुक़ु लॻायूं ऐं उन क़ुर खे पढ़ूं, उनखे सम्झूं, त असांखे उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। जेतिरो तालुक़ु क़ुर सां रखंदासीं ओतिरो जल्दी असां इन तरफ़ राग़िब थींदासीं। अच्छा सदनी साहब, जेतोणीकि अव्हां जी ज़िंदगीअ जो माना 90% या 95% हिसो चऊं उहो तहरीक इस्लामी जमात इस्लामी तां रहियो आहे। हींअर बि अव्हां जमात इस्लामी तां बाज़ाब्ता आहियो या जमात इस्लामी खां तव्हां अलॻि थी विया आहियो? हिन वक़्तु बि असांजो रूहानी तालुक़ु जिस्मानी तालुक़ु जमात इस्लामी सां आहे। ज़ाती इख़्तिलाफ़ात नौजवाननि जा पाण में जमात जा, छो असां पुराणा माण्हू आहियूं। असां चवंदा जमात जंहिं मनसब ते या जमात जो दस्तूर आहे उन मुताबिक़ हले, ऐं अॼु जमात खे दस्तूर ते हलणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे, उन मंशूर मुताबिक़ हलणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। पोइ पुराणा माण्हू लाज़मी ॻाल्हि आहे सोचींदा त असां जॾहिं आयासीं उहा जमात ॿी ॾिठीसीं, हाणे त जमात ॿी था ॾिसूं, पोइ तंहिंजे करे साइड वठी वेही रहिया आहियूं जमात जा। अच्छा, जमात इस्लामी सां बुनियादी इख़्तिलाफ़ तव्हांजो कॾहिं थियो ऐं छा ते थियो? जमात इस्लामी सां बुनियादी इख़्तिलाफ़ इहो इलेक्शन में थियो, जेका बलदियाती इंतिखाबात थी, जेका हींअर जेके हाणे हिन खां अॻे जेका थी, हिन खां अॻे जेका थी उन में इख़्तिलाफ़ थियो। जमात इस्लामी असांजो त इहो ई मनसब त जमात खे सियासी लिहाज़ सां जिंदे दरे में या पंहिंजे इलाइक़े में मज़बूत बनाइजे। ऐं इन खां पहिरीं 2005 में बि जमात सां इख़्तिलाफ़ हुयो इन इलेक्शन जे बुनियाद ते, तॾहिं बलदियाती इंतिखाबात हुया। उन वक़्तु बि मां चयोमानि वाह जमात इस्लामी नंढे खां वठी असां ॾिसंदा अचूं था वॾनि सां, पीपल्स पार्टीअ सां जिंदे दरे में शिक ताण कशमकश, हालांकि पीपल्स पार्टीअ सां को असांजो बिरादरी माइटी वास्तो रिश्तेदारी आहे, न को ज़मीन ते जहिड़ो आहे, न को नंगाती मामिलो आहे, न को ॿी का बि ॻाल्हि कान्हे का। सियासी इख़्तिलाफ़ एॾो छो जो हद खां वधीक जो कॾहिं को पाण वेही बि न सघूं। पोइ 2005 में इन खां पहिरियों जेका बलदियाती 2005 में थिए पई, असां मनसूबो ठाहियोसीं पीपल्स पार्टी वारनि सां, वाह हाणे 2005 में तव्हां सां इनशाला पैक्ट कबो। हुननि चयो त हा ठीकु आहे, टाइम आयो, हुननि चयो साईं हाणे कयो इतिहाद असां जमात इस्लामी खे विहारियोसीं, जमात इस्लामी वारा वठी कोन पिया ॾियनि, चवनि पिया असां वरी पीपी। पोइ मां हुनखे सम्झायो भाउ कहिड़ो मसइलो आहे। बहरहाल हेठां मथां जीअं हुनखे तयारु कयोसीं 2005 में, 3 असांखे टिकेटूं ॾिनऊं कौंसलरनि जूं, ऐं अलाह जे फज़ल टिनी जॻह ते कामयाबु थियासीं, कॾहिं हिकु बि न खईंसीं। 2005 में कामयाबु, पोइ त ख़ुशि पिया थियनि। इन खां पोइ वरी जॾहिं ॿी इलेक्शन थी, उन में असां हिन सां चयोसीं भाई हिन मथीं इलेक्शन में असां सां, हुन चयो ठीकु आहे। उहा जेका इलेक्शन थी उन में हुनखे नाज़मिला सां चयोसीं, नाज़मिला चयूं ठीकु आहे असां तव्हांखे ॾियूं था। के जमात में बि के दोस्त हुया जेके इन में ख़ुशि न हुया। जॾहिं मुलतवी थिए उन खां पहिरियों वेठा हुआसीं, असांखे चवंदा ठीकु आहे जमात इस्लामी में इताद करे पीपी सां, पीपी असांखे ॾिए पई ऐं यूसी जी टिकेट, पोइ थी मुलतवी। बाद में किन दोस्तनि वरी पोइ इन सोचियो वरी ॿीहर जॾहिं इलेक्शन थी त चयूं असां पीपीअ सां असां पंहिंजो इतिहाद कंदासीं। इन ते मुंहिंजो इख़्तिलाफ़ थी पियो। इहो थियो त तव्हांजो ख़्यालु हुयो त जेको पीपल्स पार्टी सां असांजो डायलॉग माना थियो हुयो, कमिटमेंट हुई, उन तहत ई असां माना हलूं, ऐं बाक़ी दोस्तनि जो छा ख़्यालु हो? बाक़ी दोस्तनि खे असां अकेला रहूं, अकेला माना अलॻि सां पंहिंजे प्लेटफॉर्म, अलॻि पंहिंजे प्लेटफॉर्म ते असां अलॻि था थियूं। उन ते मुंहिंजो इख़्तिलाफ़ थी पियो। ज़िले वारा आया, उन्हनि बि मुंहिंजी राय जी ताइद कई, पर जिंदगी वारा दोस्त न बीठा हिन ज़िद ते। ऐं ज़ाती इख़्तिलाफ़ आहे, सियासी इख़्तिलाफ़ कोन, ज़ाती पंहिंजा मसइला हुया। बहरहाल मां चयुमि ज़ाती मसइलनि खे पोइ ते रखो, इहे बाद में ॾिसंदासीं, न बीठा। पोइ मां चयोमांसि तव्हां हाणे अलॻि, मां अलॻि जमात खां आहियां जमात पर जमात सही में रहंदुमि। दोस्त आया, मां साइड में रहियुसि। उन इलेक्शन में हिकिड़ी कौंसिल न खणी सघिया। जेको मुंहिंजे ज़हन में अचे थो त पोइ बि त हू माना महर जे पैनल ते इलेक्शन उन्हनि विड़ी न जी, पोइ बि महर सां इतिहाद कयूं ऐं चयूं त असां महर सां इतिहाद करे असां पंहिंजो कामयाबु थींदासीं। भली कामयाबु थियो, हिकिड़ी सीट बि न मिलनि ऐं कुल पीपल्स पार्टी खणी आहे। पोइ वरी जेका हीअ पोइ इलेक्शन थी, हाणे जेका थी
इन में साॻियो उहे माण्हू जमात इस्लामी जा असां साइड में आहियूं, उन्हनि साॻियो स्पेशल पार्टी सां इतिहाद कयो ऐं नाइब चेयरमैन ते बि आमद थी आहे, जेके जॾहिं चेयरमैन मिले पई तॾहिं न पिया आमद थियनि, त हुन ज़ाती मसइला हुया, ज़ाती मामला। सदन साहिबु माना जेको बुनियादी जमात इस्लामी सां तव्हांजो जेको इख़्तिलाफ़ु थियो उहो सियासी माना हिकिड़ो थोरो मसइले ते थियो, त जंहिं शइ ते इख़्तिलाफ़ु थियो त साॻी शइ माना पीपल्स पार्टी सां तव्हां हितां चाहियो पिया, हू माना न पिया चाहिनि, वरी जॾहिं हाणे हू चाहिनि पिया पीपल्स पार्टी जो इतिहाद, त पोइ त ॻाल्हि तव्हांजी थी वई, पोइ छाजी नाराज़गी आहे? न पोइ त हिन इलेक्शन मां जमात सां गॾु हुयुसि, अच्छा, जमात वारनि सां मां गॾु हुयुसि, बाक़ाइदा हुनजी हिमायत कई, मदद कई, जेके दोस्त हुया सभिनी खे वोट ॾियाराया, छो मुंहिंजो मनसूबो इहो हो। बाक़ी छो था चवनि त साईं सदरनी साहिबु जमात जो न आहे, माना हुनजो जमात सां नालो न ॻंढियो? उहो उन खां पुछी सघो था, हाणे उन खां पुछो मां हिन इलेक्शन में तव्हांजी मदद कई या न कई, मां मदद कई जमात जे करे, हिन जे करे न, हिननि खां मां बिल्कुलु नाराज़ आहियां, पर जमात सां हमदर्दी आहे, जमात जे करे मां 5 माण्हुनि ते प्रेशर रखी करे वोट ॾियाराया ऐं कामयाबु बि थियासीं। अच्छा सदरनी साहिबु, हिकिड़ी जेका आम ॻाल्हि माना जेको ॿुधंदा आहियूं जमात जा जेके अक्सर मूंखे ख़्याल में सियासी वॾी ग़लती कंदा आहिनि, हिकिड़ो जेको रुकन आहे जमात इस्लामी जो, ठीकु आहे माना हिकिड़ो हिकिड़ी मेन पोज़ीशन ते आहे, पर ॿियूं पोज़ीशन्स बि त ख़ुदि जमात इस्लामी जूं ई ठहियल आहिनि न, सपोज़ कयो माना हीअ उमेदवार रुकन आहे, हीअ जेको आहे कारकुन आहे ऐं हीअ हामी आहे। हामी त असां उनखे चवंदा आहियूं न जेको जमात इस्लामी खे पसंदि करे, बाक़ी भली एक्टिव न हुजे, एक्टिविटीज़ में भली न हुजे, त आया माना हिकिड़ो माण्हू जमात इस्लामी खे जेकॾहिं सॼी ज़िंदगी ॾिए थो ऐं थोरो कुझु नाराज़ थी वञे थो त उनखे हामी बि तसवर नथा कनि। इहा महदूद सोच आहे दोस्तनि जी, तमामु महदूद सोच आहे, हालांकि असां त ॿियनि ते कमु कयूं था, पंहिंजनि खे नज़रअंदाज़ था करे छॾियूं, जेकॾहिं पंहिंजनि में का वी आहे त उनखे उन तरीक़े सां सेट कयो त का मसइलो आहे, उहो त ज़हनी तरह तव्हांजो आहे, पर तव्हां उनखे पंहिंजो नथा सम्झो, तव्हांजे राय मुताबिक़ न हलियो आहे, तंहिंजे करे तव्हां उनखे पंहिंजो न सम्झो, इहा हिन जी कमु अकुली आहे ऐं वरी सम्झनि था असां वॾो कमु करायूं, कमु न कराया, पंहिंजनि खे परे कराया आहे। अच्छा सदन साहिबु, माना हेॾी सारी ज़िंदगी जो हिसो तव्हां जमात इस्लामी खे ॾिनो आहे, हीउ ॻोठु जिंदो दिरो आहे, अगरि ॻोठु जिंदे दिरे खां जमात इस्लामी टपे ई नथी, कंहिं बि ॻोठ में कंहिं शहर में को बि नओं माण्हू कंहिं नई बिरादरीअ जो माण्हू को जमात इस्लामी में कोन दाख़िल थी सघियो आहे, अगरि वजह कहिड़ी आहे, बि दावा कनि था त असां वॾे इख़लास सां कमु कयूं था, असां जानी माली क़ुर्बानियूं ॾियूं था, वॾो कमु था कयूं, माना जेको आहे सो, त एॾे कमु करण जे बावजूदि को हिकिड़ो माण्हू बि आख़िर हिननि खां मुतासिर थी करे जमात में दाख़िल नथो थिए, हिन जी वजह कहिड़ी आहे? उहो त उन्हनि खां पुछी सघो था, इहो पाण मुंहिंजे लाइ बि इहो मसइलो आहे, मां सोचां थो जेकॾहिं असां चऊं था मुख़लिस आहियूं त इख़लास वारो त अॻिते वधी वेंदो आहे, उनखां उहे जवाबु ॾेई सघनि था त छाजे करे कमु नथो वधे, मां सम्झां थो इख़लास आहे, पर उहो जो अॻे हुयो उहो न आहे, हाणे उहा शइ न रही आहे, पंहिंजनि खे पंहिंजो नथा करे सघूं, ॿियनि खे पंहिंजो छा कंदासीं, ज़ाती इख़्तिलाफ़ इहा अलाह जी रहमत आहे, थींदो ज़ाती इख़्तिलाफ़ ऐं राय जो इख़्तिलाफ़ थींदो, पर राय जे इख़्तिलाफ़ खे दुश्मनी सम्झणु माना इहो कंहिं कम जो माण्हू न रहियो न, असां वटि इहा शइ आहे, जंहिं ज़ाती राय सां इख़्तिलाफ़ कयो माना इहो असांजो मुख़ालिफ़ आहे, मुख़ालिफ़ आहे त हिन सां तालुकात कर, असां पंहिंजनि खे पंहिंजो नथा करे सघूं, पंहिंजो ॿियनि खे कीअं पंहिंजो कंदासीं, असां में अञा ज़रूरत आहे तरबियत जी, तरबियत खपंदी आहे असांजी। वॾी महिरबानी साईं सदरनी साहिबु, तव्हां पंहिंजूं क़ीमती घड़ियूं असांजी सजाए न्यूज़ टीम खे इनायत कयूं, मूंखे ऐं मुंहिंजे साथी दोस्त ऐं सहाफ़ी इलाही बख़्श भुट्टे खे नेक्स्ट टाइम ताईं ॾियो इजाज़त। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां टाइम कढी करे असांजे महिमान खाने ते पहुता, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, अलाह साईं तव्हांजी जज़ा ख़ैर ॾींदो, महिरबानी, जज़ाकल्लाह।